इकबाल मला रंदर गोट साइड मला इम्प्लाइज होस टाउन कमेटी जामशोर में किरदार उते सी बी जो जनरल सेक्रेटरी भी रहे सदर भी रहे हूँ तमाम गरीबन जा हक ऐं मज़लूमन जा हर प्लेटफॉर्म ते विझा आहिनि। हीअ जेका लाइव हली आहे मक़बूल जेका मुंहिंजे भाउ चोथों नंबर मूंखां नंढो आहे उन जेका मुंहिंजे ख़िलाफ़ु हलाई आहे त हिन प्लाट खपाया आहिनि असांजे पीउ जूं जाइदादूं हिन खपायूं आहिनि त उहो ॾेखारे तस्दीक करे उहो खपाया आहिनि त पाण हीअ त मूं पाण जहिड़ा करे ॿियनि जूं सनर हुयूं जेके अॻियां असां उहे रद्द करायूं मूं तंहिंमें मुख़्तियारकार एसडीएम कमिश्नर इहे सभु ईंदा रहिया पर सभु ही मुंहिंजा भाइर सभु हथु कढी आहे मूं हथु कोन कढियो आहे विढ़ंदो रहियुसि मूं नेट पंहिंजा प्लाट छॾाया उन्हनि प्लाटनि ते ई नज़र रखी वेही रहिया आहिनि जॾहिं त लखूं रुपया में वॾियुसि मूं उहो पंहिंजी कब्ज़ो उते न छॾियो जंहिं जॻह ते मुंहिंजो बाग़ हुओ चकुनि जा वण हुआ हिन छा चयो चई त मूंखे थो घरु ठाहे ॾे सिट ख़ुदा बि इज़त हिन उन खे खपाए छॾियो उन में असांखे पोइ ख़बर पई त आसिफ़ जो पीउ अज़ीज़ ऐं हीअ ॿई शामिल हुआ पोइ हुननि अदोद करे पैसा कया सेठ खां अलाए घणा वरितऊं असांखे पोइ ख़बर पई हीअ प्लाट असांखे खपिजी वियो पोइ जहिड़ा असां में हलंदा रहिया वरी हींअर असां चयोसीं सेठ खे वियासीं तव्हां रिटायर थिया वियो त हुन चयो ठीकु आहे तूं रिटायर थी पंहिंजा जेके मूं पैसा न मूंखे ॾे तूं भई खण वरिता त मुंहिंजे ॿाहिरि न भरिया मूं पे त उन खां ॾिठी त हाणे हिनखे ॿ टे ॾींहं आहिनि पैसनि मिलण में त हिकिड़ो अज़ीज़ जी माईअ जो मासात आहे उन ॾे इहा हलिया विया जेको मूं वटि ॿ टे चकर अची चुको आहे वरू त मूंखे प्लाट ॾे मूं हुनखे प्लाट कोन ॾिनो त पोइ असां ॿाहिरि पाण में गंजायूं असां जहिड़ो करे छॾायो आहे पाण में ठाहींदासीं असीं विकिणंदासीं उन्हनि ते खपाइण लाइ मूं वटि का शइ कान्हे ऐं न ई कोई ॿिए मुंहिंजे भाउ खां वठिजां हिननि उन्हनि खे उन खां पैसा वठी उहे बि पाण ॿियो प्लाट ॿ प्लाट करे हिननि उहे खपाए ऐं चए थो त इकबाल खपाए छॾिया अरे मूं किथे खपाया आहिनि उहे वठण वारा चवंदा त किथे खपाइनि हिन सवा सदा ई मवाली आफ़ीम जो हिन वेही सवा सदा बि कूड़ आहिनि हिनखे अज़ीज़ ऐं आसिफ़ इहे ई बरगलाए इहे ई माना हिननि खे हलाइनि पिया त असांजे दुकान हाणे पंहिंजा ठहियल शबीर जो घरु आहे मुंहिंजो भाउ हिन जो जंहिंखे हुते मूं प्लाट ॾिनो हुनखे शबीर खे ठीकु आहे न हाणे उन जे पासे खां असां दुकान ठाहिया आहिनि हिकिड़ो हिन ठाहियो आहे हिकिड़ो मूं ठाहियो आहे हिकिड़ो मुंहिंजे भाउ रशीद ठाहियो आहे हिन ठीकु आहे हाणे उहे असां दुकान ठाहिया शबीर जे पासे में हिन जा दुकान उहे कीअं थिया न हिन जो घरु न छा हीअ मुंहिंजे थले ते हिनखे मूं विहारी हुई त बाबा तूं तेसीं बीमार आहीं हिन जो इलाजु आउं कराईंदुसि चयो मुंहिंजो केरु इलाजु कोन कराईंदो दुनिया ॻोठ गवाए हिन इस्पताल में आउं खणी ईंदुसि हिन जे ॿारनि बचनि ताईं आउं हुनखे खाराईंदो हुअसि पर हीअ सफ़ा लीमक हरामी आहे हीअ हुननि जे चवण ते आफ़ीम या कुझु खाराए छॾींदुसि आसिफ़ ऐं अज़ीज़ उन्हनि जे चवण ते हीअ जिते किथे माना इहो असांजे इलाइक़े में माना एस चीज़ में वेठो आहे या किथे किथे वेठो आहे केॾी महिल थाणे ते वेठो आहे केॾी महिल किथे वेठो आहे असीं हिन मां ॾचे में पइजी विया आहियूं छो जो हीअ बीमारी जो ढोंग रचायो ऐं जिते किथे ऐं पीउ सन थियो पियो हले हाणे तूं मूंखे ॿुधाए त मवाली आहे तॾहिं त माना हुन जी शिकिल इहा आहे हाणे त मूंखां चोथों नंबर बि आहे पर केरु चवंदो त हीअ हिन खां नंढो आहे या वॾो आहे सो लिहाज़ा सॼी अपील थो करियां SSP खे DIG खे ऐं या जेके बि रेवेन्यू ऑफिसर उन्हनि खे त साया सरज़मीन जी ॾिसो तहक़ीक़ करियो त हीअ छो असां सां हिन नाजाइज़ी कई आहे खपाए बि पाण पियो ऐं हाणे असांखे पियो जॾहिं त चई त आउं होॾां वञी वेंदुसि मुंहिंजे थले ते आरती तौर ते वेही उन थले ते उते कब्ज़ो करे चए थो हीअ ॾिसो मूं वटि केतिरो पट आहे अरे पोइ तूं पट छो खपाया पंहिंजा उहे छो पियो खपाए तुंहिंजे घर जा पट तूं खपाए तूं वेठो मुंहिंजे थले ते ई ऐं ब्लैकमेल करे मूंखे छॾियो आहे ॿुधिबो आहे ऐं हाणे परेशान आहियां ऐं सभिनी खे अपील थो कयां न महिरबानी करे ख़ुदा रा मुंहिंजी ॻोठ वारनि फ़ैसिलो होॾां चवे थो त मूंखे ॻोठ वारनि दुकान ॾिनो दुकान तो ॻोठ वारा असांजो ठहियल दुकान असांजा ख़र्च कयल हुए तोखे ॻोठ वारा ॾींदा हुआ कहिड़े चङे पियो तोखे कोन ॾिनो आहे दुकान वरी हुन ज़फ़र जे नाले चए पियो हुननि ॾिना मूंखे फ़ैसिलो करे वरी हुन नाले चए थो हुन खां पैसा वरिता हुनखे चयो माना उहो बि ठग आहे असांजो वॾेरो बि ठग हिनखे ॾिसण में पियो अचे जेको आहे ज़िले मेंबर उहो त उहो जे ठग आहे त पोइ बाक़ी तूं कहिड़ो साथ आहीं या उन सां पैसा वरिता आहिनि लिहाज़ा महिरबानी करे असां हिन मां जांच लाइ हीअ मंशात खपाइण वारा माण्हू आहिनि हिनखे असां कई दफ़ा शराब जा दम मूं ऐं मुंहिंजे भाउ आहिनि इहो हिकिड़ो दफ़ो ॿधो हुओ जेल मां असां हिनखे छॾायोसीं हिन शराब जे केसनि में हिनखे पोइ असांजी शराब असीं हलाइणु कोन था ॾियूं हिननि खे असीं नशा हलाइणु कोन था ॾियूं हीअ चए थो हुन ॾींहुं मूंखे मारियो अथनि असां मारियो कोन शराब बि पीतो मां बारगाह में मौला अलीअ जो कसम आहे ऐं ज़ात जो कसम थो खणा त हिननि शराब बि पीतो जंहिं चए था गोड़ थी वियो त शराब बि मां बारगाह में कोन पीबो आहे इहो ॿाहिरि वञी पियो ऐं चए थो मूंखे मारियो अथनि ऐं तव्हांखे लाइव ॾेखारींदा हिन जी असां भरियूं आहिनि मूवियूं त ॾिसो त डंडा खणियो असांखे कीअं भरे वेठो आहे ऐं हिते मासूम बने वेठो आहे ऐं असां वटि कहिड़ो दहशत रखियो वेठो आहे उहो बि तई ॾिसो उन जी बि लाइव उहा बि तव्हां भरियो महिरबानी करे उहो टुकड़ो उहो बि हिन सां गॾु हलाए छॾियो त लठ कीअं खणी पियो असांजे थिए ऐं कीअं लठ वाराए मुंहिंजे भाइटे खे हीअं सो महिरबानी करे
ही मक़बूल माना जेका हलाई आहे, ख़बर हलाई आहे, पाण वेही उते कूड़ हणियो आहे ऐं तसदीक करियो। अगरि हीउ सचो आहे त पोइ असांखे एफ.आई.आर. कटियो, अगरि हीउ कूड़ो आहे त पोइ हिन ते एफ.आई.आर. कटे ऐं महिरबानी करे असां दाद रसीद कंदा। असां कहिड़ो न ॾोह कयो आहे जो रोज़ु रोज़ु असांखे थाणनि ते किथे एस पी में किथे कीअं थो ॿुधाए मारे असांखे रुलाईंदो थो अचे ऐं असीं तंग थी पिया आहियूं। लिहाज़ा एस.एच.ओ. जामशोरो एस.पी. खां मुतालबो करियां, महिरबानी करे हिन मवाली खे गिरफ़्तार करियो ऐं असांखे हिन जे अज़ाब मां जान छॾायो।